सिंधी अदब जी बहितरीन लेखका शमीम सूमरो जा ख़ूबसूरत नसरी एहसास। वक़्त जो वहकरो वहंदो रहे थो, इंसान आ जेको कहंदो थो रहे। ॾुख अचनि था, लुढ़क अचनि था, के पंहिंजा ई परावा थी ॾुख इंज ॾियनि था। के परावा हूंदे बि ज़ख़्मनि ते पाह रखनि था। अजीब ज़मानो आहे, पंहिंजनि मां ओपराइप जी धप अचे थी, परावनि मां पंहिंजाइप जो प्यार मिले थो, जेको मन खे मोतर करे छॾे थो। वक़्तु आहे जेको वञे पियो, पाण बि हिकु ॾींहुं हलिया वेंदासीं। बसि ॻाल्हियूं हूंदियूं जेके ॻाइबियूं पियूं।